असांजे दीन असांजे इस्लाम असांखे इहो सेखारियो आहे त झिरकी खे बि न मञो हलाल आहे उनखे को तेज़ खाई खाओ इस्तेमाल में आयो या के दवा में इस्तेमाल कयो बेगुनाह के जीत के जानवर के मारण बि हलो न रस्ते में हलो न त ॾाटो मथे करे हठीलनि वांगुरु कंध मथे करे न हलो मथां खां हेठि केवल लताड़ी न विझो मथां को माकोड़ो लताड़ी न विझो हलो हलो त गर्दन झुकाए हलो थोरो दिल जी तकलीफ़ थी पई कराची में डॉक्टर खे ॾेखारियुमि डॉक्टर चयो त साईं पंथ हलो रोज़ानो मेल ॿ मेल बंदि कयो मां मोटी आज हलण शुरू कयो हेठि ॾिसां रुॻे जीत रुॻे किविलियूं मौसम अहिड़ी हुजे मां वरी डॉक्टर वटि मां चयो यार इहो मूंखां कमु कोन थींदो सेहत जो मामिलो हलणो पवंदो मां जो हलां थो मां पंहिंजी सिहत जे लाइ हलां थो पर मां ॾिसां थो त अलाह जी मखलूक मां पंहिंजे सिहत जे लाइ हज़ारे किविलियुनि खे लताड़िया मारिया पोइ मां बीमार हुजनि भलो आहियां मरां भलो आहियां पर मां पंहिंजी ॼाणी वाणी किविलियुनि खे कोन मरंदुसि पंहिंजे मौत जेको मुंहिंजो टाइम लिखियल आहे उन ते मरंदुसि उन खां अॻु में कोन मरंदुसि जेका मुंहिंजी राति क़ब्र में लिखियल आहे उहा ॿाहिरि मूंखे कोन पवंदी हाणे मौसम अहिड़ी आहे जो किविलियूं ॾाढियूं आहिनि रस्ते में जिते हलूं त किविलियूं ई किविलियूं आहिनि मां कीअं हलां कीअं वाकियूं कयां असांजे दीन त असांखे इहो सेखारियो आहे त ॼाणी वाणी किविल खे बि न ईंदाणी हाणे मां तव्हांखे कुझु क़ुर जूं आयतूं ॿुधायां थो त जेको ज़ुल्म आहे न वो अल्लाह के केतिरो नापसंद आहे ज़ुल्म रब के ज़ुल्म करण वारे ते केॾी कावड़ आहे ज़ुल्म करण वारे ते अल्लाह ॾमरबो आहे अल्लाह कावड़बो आहे ख़ुदा जो कहर ख़ुदा जो ख़ैज़ ऐं गज़ब उन माण्हू ते ईअं नाज़ुल थींदो आहे जीअं हेठां ई ते पाणी कहते जेको ज़ुल्म थो करे ॿुधो अल्लाह जो क़ुर थो फरमाए वला तहसबन्न अल्लाह गाफ़िलन अम्मा यअमलु ज़ालिमून दुनिया वारो हिकिड़ो ज़ुल्म करे थो उनखे कुझु बि नथो थिए